आम थियण जो हिन तरमीम खां पोइ त यकीनी तौर ते अहिड़ी इम्यूनिटी त असां किथे बि दुनिया में जमहूरियत में कोन ॾिठी आहे। हा, सदरनि खे इम्यूनिटी हूंदी आहे, वज़ीर आज़म खे कंहिं मुल्क में इम्यूनिटी हूंदी आहे, ओसि ताईं हूंदी आहे जेसिताईं तव्हां ऑफिस में आहियो। तव्हांखे लाइफ लॉन्ग इम्यूनिटी जो मां सम्झां थो त इहो त इस्लाम जे बि ख़िलाफ़ु आहे। ऐं इहो जेको आहे कंहिंखे ख़लीफ़नि खे बि अहिड़ी लाइफ लॉन्ग इम्यूनिटी कान्हे। कंहिं बादशाह खे बि लहण खां पोइ इम्यूनिटी मुंहिंजी नज़र में कोन गुज़री आहे। बादशाह बि लहंदा आहिनि त उन्हनि खे बि फेस करिणो पवंदो आहे अदालतुनि खे। जेको कुझु पोयां थियो उहो बि माफ़, जेको हाणे कनि उहो बि माफ़, अॻिते जेको कनि उहो बि माफ़, माना हर शइ माफ़। मां सम्झां थो त कुझु अञा जेके आहिनि जज उहे असूल वारा आहिनि ऐं उहो ॾिसनि था त जन असां हिते वेठा आहियूं ऐं असां इंसाफ़ कोन करे सघंदासीं त उन खां बहितर असां रिज़ाइन करे निकिरी वञूं। त मां उन्हनि खे सलाम थो पेश कयां जेके पंहिंजे ज़मीर जे हिसाब सां जेके आहिनि उहे पंहिंजो फ़ैसिलो था कनि। ऐं वाक़ई जुडिशरी 26 तरमीम खां पोइ काफ़ी अंडर प्रेशर आहे, उहो इंसाफ़ मुहैया कोन थी करे सघे। पर 27 तरमीम खां पोइ त जज बिल्कुलु ई मां सम्झां थो त इंसाफ़ ॾेई कोन सघंदा, वकील इंसाफ़